नाज़रीन जी अहम ख़बर मां ॿुधायूं त वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त मुमकिन आहे त नई आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु चूंडूं थी वञनि। ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मुमकिन आहे त इलेक्शन नवंबर में ई थी सघे थो त नवंबर खां अॻु निगरां हुकूमत हली वञे। हुन चयो त जनरल बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मत जी मुदत में वाध न घुर्जे। संदसि चवणु हो त जनरल बाजवा जे उन ऐलान खे हू साराह जोॻो सम्झनि था। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त जनरल राहिल शरीफ़ बि कॾहिं मुलाज़मत जी मुदत में वाध जो मुतालबो न कयो हुयो। जनरल फैज़ हमीद जो नालो सीनियरिटी लिस्ट में हूंदो त बिल्कुलु ग़ौर कयो वेंदो। आख़िर अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू ॾींदे चयो आहे त मुमकिन आहे त नए आर्मी चीफ जी मुक़ररी खां अॻु ई चूंड थी वञे। ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मुमकिन आहे त इलेक्शन नवंबर में ई थी सघे थो त नवंबर खां अॻु निगरां हुकूमत हली वञे। हुन चयो त जनरल बाजवा पाण ऐलान करे चुको आहे त खेसि मुलाज़मत जी मुदत में वाध न घुर्जे।